1969 से लेके और आज तक 833 अरब रुपए खर्च किए, 833 बिलियन, नॉट 1500 Now I put the motion to the House. Those who are for that motion may say ayes. 28 मई 2018 ते मुद्दो पूरो कंदड़ सिंध असेंबली ॿियनि सूबनि जे असेंबलियुनि खां वध में वध कानून साज़ी करण जो एजाज़ हासिल कयो। सिंध असेंबली में पहिरें साल यानी 2013 ईस्वी दौरान मजमूई तौर 28 सरकारी बिल मंजूर थिया, जिन में गम्बट इंस्टीट्यूट एंड मेडिकल साइंसिस तरमीमी बिल, थैलेसमिया ते कंट्रोल वारो बिल, सिंध HIV एंड एड्स कंट्रोल ट्रीटमेंट एंड प्रोटेक्शन बिल शामिल आहिनि। मलीर, लियारी, सेवण, लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी तोड़े गोरखिल डेवलपमेंट अथॉरिटी बिल में तरमीम करे अथॉरिटी जो चेयरमैन उतां जे मक़ामी MNA खे बणायो वियो। साल 2013 दौरान सिंध चाइल्ड मैरिजेस बिल समेत सिंध लोकल गवर्नमेंट बिल में तरमीमुनि लाइ बिल खे 3 भेरा ऐवान में पेश करे पास करायो वियो। Now I put the cut motion to the House. Those who are for the cut motion may say ayes. साल 2014 दौरान टोटल 40 बिल मंजूर कया विया, जिन में सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बिल, सिंध कोल अथॉरिटी बिल, शहीद एहलकारनि जी मञता ऐं मुआवज़े वारो बिल, सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी बिल, बुज़ुर्ग शहरियुनि जी भलाई, मज़दूरनि जे रोज़गार ऐं बहालीअ जे बिल समेत ॿिया बिल शामिल आहिनि। Now I put the cut motion to the House. Those who are for the cut motion may say aye. साल 2015 दौरान टोटल 45 बिल मंजूर कया विया, जिन में थर कोहिस्तान डेवलपमेंट अथॉरिटी बिल, जना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी बिल, कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी तरमीमी बिल, सिंध साउंड सिस्टम रजिस्ट्रेशन बिल, पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ फॉर वुमेन शहीद बेनज़ीर आबाद बिल, शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो, मलीर यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी ऐं घटि में घटि उजूरे वारा बिल शामिल आहिनि। साल 2016 दौरान सिंध असेंबली मां हिंदू मैरिजेस बिल, सिंध फूड अथॉरिटी जे क़याम वारो बिल, सिंध राइट टू इंफॉर्मेशन एंड शहीद जुल्फकार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ कराची बिल समेत टोटल 3 बिल मंजूर कया विया। सिंध असेंबली जे ऐवान मां साल 2017 दौरान 34 बिल मंजूर कया विया, जिन में अल्ताफ हुसैन यूनिवर्सिटी कराची तरमीमी बिल, अल्ताफ हुसैन यूनिवर्सिटी हैदराबाद तरमीमी बिल, सखर IBA यूनिवर्सिटी बिल मंजूर कयो वियो। जुलाई 2017 ते नेशनल अकाउंटेबिलिटी ऑर्डिनेंस 1999 ईस्वी सिंध रिपेल बिल पास थियो, जेको बिल 3 जुलाई ते गवर्नर एतराज़ लगाए, जेको बिल असेंबली हिकु दफ़ो ॿीहर 24 जुलाई ते पास कयो। साॻे साल दौरान सिंध लाइव स्टॉक रजिस्ट्रेशन एंड ट्रेड अथॉरिटी बिल पिण मंजूर कयो। साल 2018 दौरान बि 30 खां वधीक सरकारी बिल मंजूर कया विया। सिंध असेंबली में आख़िरी साल दौरान कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल उस्तादनि खे पके करण वारो बिल, मुख़्तलिफ़ ज़िलनि जे वेटरनरी डॉक्टरनि खे पके करण वारो बिल पिण इत्तफ़ाक़ राय सां पास कयो वियो। हलंदड़ साल में ई सिंध स्पोर्ट्स बोर्ड तरमीमी बिल मंजूर करे बोर्ड जी चेयरमैनशिप गवर्नर खां वापसि करे CM हवाले कई वई, जॾहिं त यूनिवर्सिटी ऐं इदारनि जे अख़्तियारनि बाबति बिल पास करे यूनिवर्सिटियुनि जा अख़्तियार गवर्नर खां वापसि करे वॾे वज़ीर हवाले कया विया। साॻे साल दौरान असेंबली मां बेगम नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी सखर, शेख अयाज़ यूनिवर्सिटी शिकारपुर बिल, खैरपुर मेडिकल कॉलेज जे मुलाज़मनि खे पके करण वारो बिल, LBOD जे 1601 मुलाज़मनि खे पके करण वारो बिल, एडॉक ऐं कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल डॉक्टरनि खे पके करण वारो बिल, सिंध होम बेस्ड वर्कर्स बिल, ओलह पाकिस्तान हाईवेज बिल पिण पास कया विया। अहिड़ी रीत 5 सालनि दौरान सिंध असेंबली मां 110 खां वधीक ठहराव मंजूर कया विया, जिन में 22 अगस्त ते मुतहिदा बानी जे मुल्क दुश्मन तक़रीर बाद MQM पाकिस्तान जे मेंबरनि पारां पंहिंजे ई बानी ख़िलाफ़ पेश कयल ठहराव बि शामिल आहे। उन खां सवाइ वफ़ाक़ पारां पाणी, बिजली, गैस ऐं वसीलनि जे विर्छ जे मामले ते सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ठहराव शामिल आहिनि।